जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक्त भी जेका बरसात आहे उहा हलंदड़ आहे। तक़रीबन 1 कलाक खां वधीक जो टाइम थी वियो आहे। हीअ जेका तेज़ हवा तेज़ बरसात जेका उहा वसे पई। हूअं त हल्की हल्की बरसात सुबुह सवेर खां वठी जारी हुई, पर हिन वक्त तेज़ बरसात आहे। शहर जा केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे बरसात में पाणी हेठि अची विया आहिनि। नाला जेके आहिनि, नदियूं जेके आहिनि उहे मुकमल थी वियूं आहिनि। हिन वक्त मौसमियात गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, नीपा, हुसैन हज़ारा ॻोठ, औरंगी, कोरंगी ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उहे बरसात जे पाणीअ में बुॾियल आहिनि। गाॾियूं जेके आहिनि उहे केतिरियूं बीहजी वियूं आहिनि रोडनि ते। जिथे जिथे नाला भरिसां आहिनि उहे नाला त पंहिंजी जॻह ते ओवरफ्लो थिया आहिनि, पर घरनि घिटियुनि में पाणी दाख़िल थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ बरसात जेकॾहिं कुझु कलाक अञा जारी रही त वॾी हिकु ॿोॾि जो ख़तरो थी सघे थो। उहो बि सिंध हुकूमत अलर्ट जारी कयो हो त शहरी ॿोॾि जो ख़दशो आहे, पर उहा शहरी ॿोॾि अॼु जेका थी आहे तारीख़ में कॾहिं बि अहिड़ी बरसाति न थी आहे जेका बरसाति अॼु जेका ॾिठी वञे पई। गुज़िरियल तक़रीबन 5 खां 6 ॾींहंनि खां जेको बारिश जो सिलसिलो, बरसाति जो सिलसिलो हले पियो उहो रुकियो न आहे, अञा बि तेज़ थिए पियो। वक़्तनि ब वक़्तनि हल्की तौरु तेज़ बरसाति जारी आहे। हिन वक़्तु बि असीं हुसैन हज़ारा ॻोठ में मौजूदु आहियूं। हुसैन हज़ारा ॻोठ में ही बरसाति जो मंज़र आहे। ही पाणी हीअं सम्झो त नदी जो मंज़र जेको आहे सो ही करे पई। ही पाणी अॻिते वञी करे नाले में छोड़ कंदो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उहो नालो चोक थियो त ही पाणी जेको आहे सो घरनि ऐं घिटियुनि में अंदरि काहे पवंदो। हिन वक़्तु बि पाणी जेको आहे सो उहो हिते मौजूदु आहे। ही दुकानदार जेके आहिनि उहे वेचारा वेठा आहिनि, का ग्राहकी कोन्हे का, हर दुकानदार परेशान आहे बरसाति जे करे। जी।